अस्सलाम वालेकुम। अदा मां अल मंज़र ते बीठो आहियां। ये अल मंज़र ओलह वारो पासो, गेट नंबर 1 ये बंद आहे, 2 नंबर गेट बंद आहे, 3 नंबर गेट बंद आहे, 4 नंबर गेट बंद आहे। बाक़ी अॻियां दरवाज़ा हाफ़ खुलियल आहिनि, फुल न आहिनि खुलियल, हाफ़ खुलियल आहिनि। तव्हां पाणी ॾिसो, ये पाणी जो वहिकिरो हितां तव्हांखे उबंदो नज़र अचे थो, हे ॾिसो। बाक़ी जेके अॻियां आहिनि हे तव्हां पाणी जो वहिकिरो ॾिसो, जेके सफ़ा हैदराबाद वारे पासे दरवाज़ा आहिनि इहे शायदि फुल खुलियल आहिनि, बाक़ी हीअ सभु बंदि अथव। पाणी तव्हांजो उबंदो पियो थो वञे। असां रड़ियूं कयूं पिया था, वधीक तव्हांजी मर्ज़ी भाउ। हेॾां पाणी खे रस्तो मिलंदो त पोयां सेवण ताईं जो जेको दरिया आहे इहो बि आहिस्ते आहिस्ते हेॾे निकिरंदो। ऐं जेकॾहिं हिनखे ई बंदि करे वेंदा त पोयां पाणी डाम थींदो, पोइ इहो तव्हांजो भाउ न त ॿुॾे ई ॿुॾे, दादू बि ॿुॾंदो। बराए महिरबानी सोशल मीडिया वारा एक्टर साथी जेके बि आहिनि उहे हिन शइ ते तवजो ॾियनि।